पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी खे रद्द था कयूं। सिंध जे जज़ीरनि ते कब्ज़ो करणु कोन ईंदासीं, पहाड़नि ते कब्ज़ो करणु कोन ईंदासीं। सिंध मुतहद आहे। 8 नवंबर ते सिंधी वॾे तइदाद में गॾु थी शिकस्त ॾींदा दुश्मन जे सबूरनि मनसूबनि खे। कम है सिंधी माण्हुनि में सुजागी जी ज़रूरत है। असांजा सभु टबर लड़दारी ऐं हुनजे हवारनि खपाए छॾिया आहिनि। सिंध जो इंच इंच विकिणी चुको आहे। ईंदड़ नसलनि लाइ ज़मीन कान बची आहे। विच समुंड अंदरि जेके ॿेट हुआ जिते मुहाणा आचार रहंदा उहो बि खपाए छॾिया अथनि। एॾी वॾी फुरलुट तारीख़ी न को अरगूननि कई, न को तरखाननि कई, न को हमले आवर कंहिं ॿिए कई। अयाज़ साहब खे मुबारकबाद था ॾियूं जंहिं एॾो दिगो सफ़र करे सॼी सिंध जे माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो। ऐं ज़ाहिर आहे त पाण सभु गॾिजी जेतिरो जहद कंदासीं तॾहिं वञी सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे संदनि हक़ ॾियारींदासीं। संदनि मिल्कियतुनि ते लॻंदड़ धाड़ा उन्हनि खे रोकींदासीं। इनशाला उहो वक़्तु वेझो आहे। ईंदड़ इलेक्शन में इन्हनि खे शिकस्त उन्हनि खे लिखी पढ़ी ॾेई चुकी आहे। हीअ सिंध जेके सॼी सिंध अॼु आवाम निकिती आहे, इन जो इहो ई सबूत आहे त जेसीं ताईं इहे फ़ैसिला रद्द न कया वेंदा असां इहे रैलियूं कढंदा रहंदासीं। हीअ सिंधियुनि जी आहे। सिंध जा वसीला सिंधियुनि जा आहिनि। जॾहिं उन्हनि खे यूटिलाइज़ कयो वञे थो त सिंधियुनि जो पहिरीं हक़ आहे। पहिरीं उन्हनि खां पुछो वञे, उन्हनि खे हक़ु ॾिनो वञे, उनखां पोइ तव्हां अॻिते हली फ़ैसिला कयो। जॾहिं सिंध आवाम जॾहिं हिन ते नामंज़ूर करे थी ऐं रैलियूं कढे थी, हीअ न्याणियूं निकितियूं आहिनि। इन जो मक़सदु इहो ई आहे त असांखे इहे फ़ैसिला न मंज़ूर आहिनि ऐं जेसीं ताईं इहो न थींदो रहंदो असांजी रैली जारी रहंदी। शानदार रैली जेका आई है जंहिंमें कासमाबाद में आवाम जो समूरो उथली पियो आहे। इहो सबूत इन ॻाल्हि जो त ॿेटनि जे सौदे ऐं कारूंजर जे सौदे जे ख़िलाफ़ु सिंधी माण्हू उथी पिया आहिनि। सिंधी माण्हू सुजाग थी पिया आहिनि ऐं जदोजहद ही हलंदी। हीअ मार्च जेका सा बेदारी मार्च 8 नवंबर ते कराची पुॼंदी त तमामु वॾो जलसो थींदो। तंहिंखां पोइ बि हीअ को आख़िरी जदोजहद कान्हे जेसि ताईं सिंध जे ॿेटनि जो ऑर्डिनेंस वापसि थींदो, ॿेटनि जो कब्ज़ो ख़तमु थींदो ऐं कारून जो ज़बरदस्त सौदो ख़तमु थींदो, तेसि ताईं असीं सुख सां कोन वेंदासीं। ऐं हीअ सॼी जेका आहे लतीफ़ साहब जी अॻुवाणी में जेका बेदारी मार्च थी आहे हीअ शानदार आहे। असांखे सिंधी अवाम खे शाबाश आहे। सिंध जा लीडर, अदीब, शाइर, सियासी पार्टियूं सभु असां सां गॾु आहिनि। हवाले सां ॾिसां थो त लॻे थो हीअ रैली कंटिन्यूटी आहे। गुर तहरीक जी कंटिन्यूटी आहे। उन 1965 में सिंधी जेके माण्हू विढ़िया हुआ इंडिया जे ख़िलाफ़ु 80,000 गुर मुजाहिद विढ़िया जॾहिं इंडिया खे फतह कई, यानी 80 सिंधी माण्हू मुहिब वतन आहियूं। उन खां पोइ हीअ कंटिन्यूटी आहे। MRD तहरीक जी हीअ कंटिन्यूटी आहे। कालाबाग डैम जी हीअ कंटिन्यूटी आहे। सिंध जे वसीलनि खे बचाइण जी, कराची खे बचाइण जी, दहशतगर्दनि खां आज़ादी खां हीअ कंटिन्यूटी आहे। आलमी साम्राज्य खे मैसेज ॾियण This nation will remain intact forever, and we are always ready to fight against those elements who are wanting to disintegrate the Pakistan and Sindh. में मुतहद आहिनि, मुनज़म आहिनि ऐं ॾेखारे चुका आहिनि त सिंध असांजी माउ आहे। उन लाइ ज़रदारी हुजे या इमरान खान हुजे, जेको बि असांजी माउ ते अखि विझंदो असीं उनजी उहा अखि कढी वठंदासीं। तंहिं करे हाणे पीपल्स पार्टी खे अखियूं खोलणु घुरिजनि। हाणे न रुगो इहो करारदादूं पास करणु घुरिजनि पर एक्ट पास कराए ऐं इन ऑर्डिनेंस खे रद्द करणु घुरिजे। अयाज़ पली जो साहब जेको शानदार स्ट्रगल कई आहे, हीअ स्ट्रगल करे सॼी सिंध खे जाॻाइण जी कोशिशि कई आहे। इनशाला सॼी सिंध हिकु आहे ऐं सिंध जो उन हुकुमराननि जिन सिंध खे बर्बादु कयो आहे, सिंध खे तबाह कयो आहे ऐं NOC ॾेई जेको आहे ॿेटनि खे जेको आहे इन ठाहिण जी कोशिशि कई आहे, असां सिंध जे अवाम खे नाकाम कयो आहे। असां सभु उन मौक़े ते गॾु आहियूं। वफ़ाक़ जेको आहे इंटरफेयर उहा असांखे जेको आहे त क़बूल न आहे। हीअ मज़म्मत कयूं था असां 4 तारीख़ खां असांजो हीउ क़ाफ़िलो माना हीअ सम्झो जिहाद आहे, क़ौमी जिहाद पिया करियूं। असीं सिंध जूं न्याणियूं सिंध जा वारिस थी निकिता आहियूं त असांजा नौजवान बेरोज़गार आहिनि, ख़ुदकशियूं पियूं थियनि। महांगाई ॾिसो, तेल ॾिसो, ग़रीब माण्हू अटो वठण जे लाइ परेशान आहे, तेल वठण जे लाइ परेशान आहे। हिकिड़ो वीचारो कार त चलो, मोटर बाइक वारो माण्हू बि 150 जो तेल विझराए उहो किथे वञी सघे थो, एतिरो कमु करे सघे थो। गुज़र जे हवाले सां त गैर
इंटरनेट जेको मिले थो त सिर्फ़ु सिंध में ई त नाहे न, जेकी बि आहे सभु शयूं कारूंजर जहिड़ियूं शयूं मैदनियात जेके आहिनि उहे माना असांखे उनजो विकिरो क़बूल न आहे। उहो विकिरो जेको वफ़ाक़ करे थी माना सूबे में इंटरफेयर करे थी, इहो इंटरफेरेंस असांखे माना मज़म्मत कयूं था असां इन। असांजा भाउर ऐं भेणूं घरनि में वेठल आहिनि जिनखे अञा इहा ख़बर ई न आहे त ॿेटनि ते असांजो कब्ज़ो थियण वारो आहे या थी चुको आहे। उन हालत में असां पंहिंजी आवाम खे, असां पंहिंजे मारूड़नि खे, भाउरनि ऐं भेनरुनि खे सुजाग करण जे लाइ अहिड़ियूं रैलियूं कढंदा रहंदासीं त जीअं उहे सुजागी पैदा करे सघूं। हिकिड़ी ॻाल्हि त वफ़ाक़ जॾहिं खां इहो सिलसिलो शुरू कयो आहे त असांजी सिंध ते मुख़्तलिफ़ तरीक़नि जा मुख़्तलिफ़ वसाइलनि खां असां ते कब्ज़ो कंदा रहिया आहिनि। सिंध उहा धरती आहे, सिंध उहो ख़ितो आहे जंहिं पाकिस्तान ठाहियो आहे, पर पाकिस्तान सिंध न ठाहियो आहे। इन करे वफ़ाक़ खे इहो सोचणु खपे त सिंध जी हिकु हिकु शइ जी जेका इंच जी हिफ़ाज़त सिंध जा मारूड़ा, सिंध जा सिंधी भाउर ऐं भेणूं जेके हिन वक़्तु तव्हांखे हज़ारनि जी तादाद में नियाणियूं असांजूं मौजूदु आहिनि हिते। ऐं जंहिं घर में जॾहिं हिकु चवंदा आहिनि पढ़ाई जे हवाले सां त हिकु मर्द पढ़ियो त हिकु फ़र्द पढ़ियो, पर हिकु धीअ पढ़ी त सॼो कुटुंब ऐं ख़ानदान पढ़ियो। असांजी सिंध हिकु पढ़ियल लिखियल सिंध आहे ऐं उहा सिंध पंहिंजे वसीलनि जी, पंहिंजे शयुनि जी, पंहिंजे शहरनि जी, पंहिंजे ॿेटनि ऐं जबलनि जी हिफ़ाज़त करे सघे थी। न सिर्फ़ु ॿेटनि जी ॻाल्हि, पर हाणे वधंदे वधंदे कारूंजर जबल ताईं ॻाल्हियूं पहुतियूं आहिनि। असां इन्हनि खे चेतावनी ॾियूं था ऐं असां पंहिंजी क़ौम सां बि वचन कयूं था त असां सभु हिकु हिकु लम्हे पाण सभु गॾु थींदासीं। आहियूं जाॻिया आहियूं, तू चोर असीं भाॻिया आहियूं, हारीअनि जा नारीअनि जा मिसकीननि जा मज़दूरनि जा ओ कातिल बदिलो वठंदासीं हर खून जे कतरे जो। अॼु असांजी जेका कंदकोट खां कराची ताईं बेदारी मार्च इहा बका जे लाइ ऐं असां सिंधियाणी तहरीक पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे वसीलनि जे लाइ, पंहिंजे तालीम जे लाइ, पंहिंजे रोज़गार जे लाइ, कारूजन जे लाइ ऐं सिंध जे लाइ, सिंध धरतीअ जे लाइ असां निकिता आहियूं। इहा कराची कमेटी असांखे नामंज़ूर आहे। इहे जेके बि हुक्मरान आहिनि इहे सभु गद्दार आहिनि, इहे सिंध खे लुटण वारा लुटेरा आहिनि, पर असां सिंधियाणी तारीख़ ऐं सिंधी सुजाग आहियूं ऐं ईअं करणु कोन ॾींदासूं। इस्लामाबाद मां लाहौर मां कराची मां पाकिस्तान जी आमरीत जे ख़िलाफ़ लड़ाई जो कमांडर रसूल बख्श पली जो हो, फाज़िल राव हो, बेनज़ीर भुट्टो हुई, महराज मोहम्मद ख़ान हो, फतेहाब अली ख़ान हो, मौलाना फज़लुर रहमान उन वक़्तु MRD में हो, गौस बख्श बिज़ंजा हुआ। इहे सभु माण्हू जमहूरियत लाइ विढ़िया हुआ। तंहिंजे करे ईअं कोन्हे त ॿियनि जे टपड़नि ते असीं चऊं पिया त असांजा इंसान टपड़ ई असांजा आहिनि, बल्कि असांखे त चवणु खपे त पाकिस्तानी सॼो असांजो आहे। छा आहे जेको ॾींदो आहे घर पंहिंजो ॾाढो कोन पियो चवंदो आहे, पीउ पियो चवंदो आहे हीउ घर मूं ठारायो आहे, हीउ घर मूं ठारायो आहे, हीउ ज़मीन मूं वरिती आहे, ज़मीन सॼो ॾींहुं वेठा ॿुधाईंदा आहिनि। त सिंध पाकिस्तान सिंध त ठाहियो आहे। सिंध जे जेको वफ़ाक़ जो आहे, सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो हुजे या कराची कमेटी हुजे, समूरनि जेका आहिनि साज़िशनि खे असां रद्द कयूं था ऐं जदोजहद खे जारी रखंदासीं। वहीद मुस्तफ़ा, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंडन, हैदराबाद। वेल सुमण जी नाहे भेनर, वेल सुमण जी नाहे, जाग सिंधी जाग नाहे, वेल सुमण जी नाहे।